पाकिस्तान पारां मक़ामी इलेक्ट्रो ऑप्टिकल सैटेलाइट लॉन्च कई वई। ISPR जो चवण है त मक़ामी इलेक्ट्रो ऑप्टिकल सैटेलाइट लॉन्च करण मुल्की ख़लाई सफ़र में अहम संग मील है। एऑन सैटेलाइट पाकिस्तान के मुख़्तलिफ़ शोबन में फ़ाइदेमंद है। सैटेलाइट से ज़राअत में फसलन की निगरानी कई वेंदी। सैटेलाइट माहौलियाती निगरानी और डिज़ास्टर मैनेजमेंट बाबत वक्त से अपडेट फ्राहम कंदी। सैटेलाइट से आबपाशी ज़रूरतुन जो अंदाज़ो लगाए पैदावार की अगकथी कई वेंदी। ISPR मूजिब सैटेलाइट ग़िज़ाई तहफ़ुज़ लाइ ऐं शहरी तरक्की की मनसूबाबंदी में मदद, लैंडस्लाइडिंग, ज़िलज़िले और झंग की कटाई और ज़मीनी कटाई बाबत वक्त से अपडेट, मैदनियात, तेल और गैस के शोबन और पानी वारन वसीलन की निगरानी में मदद फ्राहम कंदी। ताकत कहीं बंदूक और गोली में न, पांजी सकाफत और सियासत में है। मुतहद थी नए चैलेंजेस के मुंह ॾियणो पवंदो। असांखे पंहिंजी सकाफत ते फ़ख्रु आहे। सकाफत के विसारण वारी क़ौमियूं कॾहिं बि तरक़ी नाहिन कंदियूं। क़ौमुनि खे ठाहिण में सियासतदाननि जो भी हिकु किरदार आहे। नए नस्ल के पंहिंजी सकाफत बाबत आगाही फ़राहमी करणी पवंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो सिंध असेंबली में तक़रीब के ख़िताब कयई। सिंध असेंबली उहो हंध आहे जिते पाकिस्तान ठहण जो पहिरियों ठहराव मंज़ूर थियो हुयो। तारीख़ और सकाफत के हथी वठण नए दौर की शुरुआत करे सघिजे थी। कोशिश है त जल्दी कराची में मीडिया यूनिवर्सिटी कायम करियूं। £190 मिलियन केस में PTI बानी के 14 साल और संदस घरवारी बुशरा बीबी के 7 साल कैद की सज़ा। इस्लामाबाद के एहतसाब अदालत £190 मिलियन केस जो महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। PTI बानी के 10 लाख रुपया और संदस घरवारी बुशरा बीबी के 5 लाख रुपया दंड की सज़ा भी ॿुधाई वई। फरह गोगी, शहजाद अकबर, जुल्फी बुखारी और बिया इश्तिहारी करार। अदालती फ़ैसिले मूजिब अल कादिर यूनिवर्सिटी सरकारी तहवील में वरती वेंदी। पुलिस बुशरा बीबी के अदालती कमरे में हिरासत में वठी छॾियो। PTI £190 मिलियन रेफरेंस जो फ़ैसिलो हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान किया। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो है त PTI बानी बुशरा बीबी को भी ॾोह नाहे कयो। अल कादिर ट्रस्ट में बानी PTI $1 रुपए जो भी फ़ायदो नाहे वरितो। वो एहतसाब अदालत के फ़ैसिले खिलाफ जल्द हाई कोर्ट में अपील कंदा। हुकूमत से ॻाल्हियूं जारी रहंदियूं। 7 ॾींहनि में कमीशन ते अग भराई न थी त ॻाल्हियूं न थींदियूं। उमर अयूब चयो त PTI के ॼाणी वाणी टारगेट कयो पियो वञे। ट्रायल कोर्ट सब्र जो मुज़ाहिरो कयो। PTI बानी की काबीना बंद लिफ़ाफ़े जो फ़ैसिलो ॾिनो हो। गैर कानूनी तौर बाहर मोकिलियल पैसा अवाम जा आहिनि। सुप्रीम कोर्ट समूरी रक़म वफ़ाक़ी हुकूमत के अकाउंट में जमा कराई। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर ताड़ जो मीडिया से ॻाल्हियूं। सुद समा वारे वज़ीर अता ताड़ चयो है त £190 मिलियन पाकिस्तान की तारीख़ जो मेगा करप्शन स्कैंडल है। PTI बानी अदालत में सबूत पेश करण में नाकाम रहियो। इन केस के सियासी बुनियाद ने मीडिया ते विढ़ियो वियो है। £190 मिलियन केस में मज़हब कार्ड जो इस्तेमाल किया। PTI बानी ते शौकत खानम जा पैसा हड़प करण जो इल्ज़ाम है। अल कादिर ट्रस्ट हायर एजुकेशन का मंजूर थियल है। £190 मिलियन पाकिस्तान की अवाम जा हुआ। इं कॾहिं भी नाहे थियो त क़ौमी नाणो कंहिंजे ज़ाती अकाउंट में वञे। कूड़ा इल्ज़ाम हणी नवाज़ शरीफ के सज़ा ॾिनी वई। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो मीडिया से ॻाल्हियूं। PTI बानी चोर दरवाजे ज़रिए इक़्तिदार में आयो हो। 9 मई वाक़े जो मास्टर माइंड PTI बानी है। PTI बानी के 14 साल कैद की सज़ा मिली। को एहतजाज न थियो। 9 मई ते जॾहिं PTI बानी गिरफ़्तार थियो उन वक्त वॾी दहशतगर्दी थी। उन वक्त आयल रद्दे अमल में साबित थियो त मास्टर माइंड PTI बानी हो। सिंध के सीनियर वज़ीर शहजिल इनाम मेमन की प्रेस कॉन्फ्रेंस चयाई £190 मिलियन रेफरेंस के फ़ैसिले के केतराई कलाक गुज़री विया पर को भी एहतजाज लाइ ॿाहिरि नाहे निकितो। इहे सोशल मीडिया ते जेका जंग विढ़नि पिया उहा कंहिं खां लिकियल नाहे। PTI के दौर में पंजाब में फरह गोगी मुक़ररियूं ऐं बदलियूं कंदी हुई। अॼोके फ़ैसिले PTI बानी की बदनीयती वाइकी करे छॾी।
सिंध असेंबली जे स्पीकर हुजण ते फ़ख़्रु आहे। क़ाइद आज़म जमहूरी पाकिस्तान जो बुनियाद विधो। क़ाइद आज़म जी ॾसियल वाट ते अमल करे मुल्क तरक़ी करे सघे थो। बेनज़ीर भुट्टो पंहिंजे दौर में हमेशह औरतुनि लाइ आवाज़ उथारियो। स्पीकर अवैस कादिर शाह जो सिंध असेंबली में तक़रीर खे ख़िताब। केस जी ॿुधणी सूमर ताईं मुलतवी करे छॾी। पीटीआई अॻवान उमर अयूब जी ज़मानत जी दरख़्वास्त में 27 जनवरी ताईं वाद। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज ताहिर अब्बास सुपरा ॿुधणी कई। डी चौक ते एहतजाज दौरान दाख़िल केसनि में उमर अयूब जी उबरी दरख़्वास्त मंज़ूर। उमर अयूब ख़िलाफ़ कोहिस्तान थाणे ते 3, नवनि थाणनि ते 2, मारगला तरनोल में केस दाख़िल आहिनि। चौपाई माल वारे शोबे खे हथी वठाई वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जूं हिदायतूं त ज़रात लाइव स्टॉक ऐं माहीगीरी शोबे खे अॻिते आंदो वञे। सिंध ऐं बलूचिस्तान समेत सॼे मुल्क जे मालवंदनि तोड़े वापारियुनि खे लाइव स्टॉक निमाइश में शिरकत जी दावत ॾिजे थी। उन्हनि लाइ सहूलियत फराहम कई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो एक्सपो सेंटर में तक़रीब ख़िताब। चयाईं हिन वक़्तु चौपाई माल जानवर लाइ वैक्सीन तयारु कई पई वञे। उहा हू ॿाहिरां ख़रीद कंदा हुआ। वॾे वज़ीर एक्सपो सेंटर में 3 ॾींहंनि वारी सिंध लाइव स्टॉक निमाइश जो इफ़्तिताह करे छॾियो। निमाइश में 2000 खां वधीक जानवर ऐं 1000 खां वधीक पखी आंदा विया आहिनि। पाकिस्तान में वाहिद सूबो सिंध आहे जिते पिंक बस हले पई। सूबे में ट्रांसपोर्ट जूं वॾियूं स्कीमूं हली रहियूं आहिनि। रेड लाइन BRT वाहिद मनसूबो आहे जेको बायोगैस ते हली रहियो आहे। रेड लाइन BRT मनसूबे खे मुकमल करण में मसइला पेश अची रहिया आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शहजीर इनाम मेमण जा सिंध असेंबली में सवालनि जा जवाब। चवे थो जाम सादिक पुल कोरंगीअ खे डिसंबर 2025 ताईं मुकमल करणो आहे। मनसूबे खे पूरो करण लाइ एशियाई तरक़ियाती बैंक खां कर्ज़ वरितो वियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त हू तस्लीम करे थो त कराची ओभर ज़िले में सफ़ाई सुथराई जा मसइला आहिनि। चीनी कंपनी जे ठीके जो मुदो ख़तम थी वियो आहे। हाणे ॿी कंपनी खे ठीको ॾिनो पियो वञे। हिंगोरचा सहाफ़ी फयाज़ सोलंकी जे अगवा जी तस्दीक। धड़ियल मुग़वी सहाफ़ी जी बाज़ियाबी लाइ वारसनि खां भुंग तलब करे वरितो। धड़ियलनि सहाफ़ी फयाज़ सोलंकी जी वीडियो वायरल करे छॾी। वीडियो में सहाफ़ी रोंदे वारसनि खे बाज़ियाब कराइण जी अपील करे रहियो आहे। ऐं सामारे ऐं दावेची भरिसां बाहि चइनि पौरतनि जे घरनि खे अल्लाह ताला समेत साड़े रख करे छॾियो। सामारे वेझो ॻोठ इलाही बख़्श बुरगड़ी में बाहि सबबु 2 कखावनि घर सड़ी विया। 6 ॿकरियूं बि मरी वियूं। फायर ब्रिगेड गाॾी पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। दाबेची वेझो दरिया खान ॻोठ भरिसां सोलर प्लेट जी शॉर्ट सर्किट मां बाहि 2 घर अल्लाह ताला समेत सड़ी रख। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल।